भिरिया सिटी पुलिस पारां गुज़िरियल ॾींहुं पुलिस मुक़ाबले बाद क़त्ल केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार थियल ॿिन्ही मीडिया जवाबदारनि जे वारसनि जो पुलिस ज़ियादनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। इन सिलसिले में ॻोठाणनि मीडिया आॾो दाहींदे चयो त भिरिया सिटी पुलिस असांजे नौजवाननि खे घरां गिरफ़्तार करे कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारियो आहे। भिरिया सिटी पुलिस तरफ़ां मुबैना मुक़ाबले में हथियारबंदनि समेत गिरफ़्तार कयल नौजवाननि इमदाद बिरोही ऐं नूर अहमद बिरोही जे वारसनि औरत तोड़े मर्दनि अली नवाज़ बिरोही, मुमताज़ अली, ग़ुलाम हुसैन, मोहम्मद अली ऐं ॿियनि भिरिया सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्तु एहतजाज कंदे चयो त हफ़्तो अॻु असांजे नौजवाननि इमदाद बिरोही ऐं नूर अहमद बिरोही खे भिरिया सिटी पुलिस शक जी बुनियाद ते घरां खणी वई आहे ऐं काल्ह इन्हनि मथां फुर ऐं क़त्ल जो केस दाख़िल कयो पियो आहे, जेका सरासर ज़्यादती आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त DSP भिरिया अब्दुल सत्तार उॼण असांखां नौजवाननि खे आज़ादु करण लाइ 2 लख रुपया घुरिया। असां 40,000 रुपया ॾिना आहिनि, पर इन बावजूद पुलिस असांजे नौजवाननि खे कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे ज़ुल्म कयो आहे। हिननि आला इख़्तियारनि DIG शहीद बनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ खां वाक़े जी शिफ़ाफ़ जांच जो मुतालबो कंदे घुर कई आहे त DSP भिरिया तोड़े SHO खे हटाए असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे राब्ते ते DSP भिरिया अब्दुल सत्तार उॼण ॿुधायो त गिरफ़्तार थियल ॿिन्ही जवाबदारनि जी 1 महीनो अॻु क़त्ल थी वियल मक़तूल जे वारसनि सुञाणप कई आहे ऐं 28 ॾींहं अॻु दाख़िल थियल क़त्ल केस में 2 जवाबदार घुर्बल हुआ, जॾहिं त ॿिन्ही जवाबदारनि ते नौशरो फिरोज़ ऐं खैरपुर ज़िलनि जे मुख़्तलिफ़ थाणनि ते अॻी 10 खां वधीक फुरनि ऐं धाड़नि जा केस दाख़िल आहिनि। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।